घारे शहर में PS 76 ठट्टो ऐं NA 225 ठट्टो जे इलेक्शन के दौरान पोलिंग जो अमल शुरू थी वियो आहे। घारो में मजमूई तौर ते 15 पोलिंग स्टेशन्स कायम कयूं वियूं आहिनि, जंहिंमें 8 पोलिंग स्टेशन के मर्दन ला मखसूस किया वियो आहे, जॾहिं त 7 पोलिंग स्टेशन के औरतुन ला मखसूस किया वियो आहे। हिन वक्त वोटिंग जो अमल जो आहे सो जारी आहे, पर वोटिंग जो अमल इंतहाई सुस्त रफ्तारी से जारी है। सिक्योरिटी के हवाले से इंतहाई सख्त इंतजाम किया विया आहिनि। DSP साकरो SHO घारो की अगवानी में 100 खां वधीक पुलिस अमलदार जो है सो घारे शहर में पोलिंग स्टेशन ते सिक्योरिटी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। ही पोलिंग जो अमल बिना कंहिं वक़्फ़े जे शाम 5 बजे ताईं जारी रहंदो, जंहिंखां पोइ चूंड नतीजा ज़ाहिर किया वेंदा। हिते PS 76 ते PP उम्मीदवार हाजी अली हसन ज़रदारी ऐं ॿियनि उम्मीदवारनि में मुक़ाबिलो आहे, जॾहिं त NA 225 ठट्टो ते PP उम्मीदवार सादिक मेमण ऐं नवाज़ लीग जो उम्मीदवार रसूल बख्श जाखरो में जो आहे सो मुक़ाबिलो आहे, जॾहिं त हिन वक्त पोलिंग जो अमल जारी आहे। जी।